भी खसे वया न सको असा बेरोजगार असा को रोजी खसे वया न सके घर को धिक्का दे कढन जगह ही नहीं होता सको धिक्का दे टुकाइन था सिरू गाड़ा टठाऊं पेरू गाड़ा टठाऊं असन जी बेइज्जती डाडी सकाइन तो तने पांजू धियो ने शहरे जी धिया सुराब जी भेण सुराब पान हुंदो शाली पान हुंदो भियन जी बेइज्जती कंदा असा के चवंदा आहिनि कुरान तमा के विड़दो पर पान के विड़दा पंहिंजो दीन जी भेण जी बेइज्जती कंदा आहिनि हमारे केरन जेकी बेइज्जती कंदा ये पान उन्हनि जा भिरा आहिनि सोहरा पिताफी बगाणिया अच्छा शाली जी धी तो एठिया ए शाली जी धिया फरीद अच्छा सुराब जी भेण अच्छा उन्हनि जी बेइज्जती था कयनि उन्हनि जे ॿारनि खे धिका था ॾियनि असांजी ॾाढी बेइज्जती कनि असांखे दग कहनि किथां न निकिरण ॾियनि अच्छा जेका रानी लाटकी अमा सां गॾु रहे पियो जे घर में हिकिड़ो कुझु साल बुझो त 9 महीना अमा सां गॾु रही औरत हुजण नाते हिन घर में उनके केड़ा सुख होया छा दुखी हुई तकलीफ हुई पाण हुआ भई अमा छा समझो हां हां सुख बिल्कुल सुख होया सो उम्मीदवारी है 3 महीने जे हां अच्छा ते बावजूद बना खणी आ हां जोरी जे खणी वया उन जगू पुलिस पेरू गाड़ी थी जुत्ती भी सटी वया पोती भी सटी वया आखे त खायूं तोखे ता के उम्मीद है जेकर ता जे हक में जेकर ता रानी सा मिलो तो ता सा कर हां असा उम्मीद आ असा के उम्मीद असा सा थींदी आप जोरी जना करे वे न संजय गन पॉइंट ते जेके कल जेको ता बयान चयो पिया ता पाण भी उन बयान के डिठो है तो उन के केतरो हिरासा करे रहा आहिनि तकरीबन केतरी तकलीफ में छोकरी है छोकरी नालो भी वठे थी चवे पई त हिकड़ो शाहजमान त असन को मानू भी ना है हां इनते मां जो मुतालबो छा है थोड़ो जो आगा कजो असा नाज़रीन की जो मुतालबो करण चाहो तमा बताजो मा के जख्म पे आने धक भी पने देखारे भाई धक मा के कहे आन छा मुतालबो कंदा फरीदा अच्छा दोस्तलिया शालिया घणा मानू अच्छा कुत्तेर का खिछड़ो ता जो बिरादरी जो को वडो चंगो मानू होतो न तो जो नी कुछ हाल कडियो न मतलब असा जो जको बिरादरी जो चंगो मुर्स भी आए ना वो भी हितों जो वडेरो आए पर उनन जो काम छा है पैसा वठी मानन के विढ़न टार्च करन हिरासा करन उनन वडेरन इते वडेरन जो को है ना बिल्कुल मा छा बुदा वडेरन जो काम छा है वाठागिरी करन ए पुलिस जेका है ये वडेरन जी रंडी बनल है अच्छा अमा जो एडो वडो एकड़ो मौक़िफ़ आहे मा एहतियाज के असा यो मौक़िफ़ सागन वडेरे का मालूम कंदा दी हकीकत छा है बिल्कुल वडेरे का आने बयान भले कयो को मसलो ना है बिल्कुल अगर छोकरी के असा अगवा भी कयो है कोर्ट में पेश करन सागी छोकरी 9 महीना पहरे 2 महीनन जी उम्मीदवारी भी 3 महीनन जी उम्मीदवारी भी है छोकरी के अगर असा उन्हीं के अगवा कया कोर्ट में पेश करन अगर छोकरी असा जी थिंदी त उनन के सजा मिलदी जे उनन जी थी असा के सजा मिलदी बिल्कुल असा के कबूल हुंदी इनन जी छोकरी 3 महीने बगड़न जी छोकरी भी ना आए लाके असा जे पाड़े में बैठा हैं बिल्कुल आए ये समझ तो असा जी पर अच्छा मोटा जी ना छोकरी एक चक्कर असा मोटाए भी नहीं हुई ए वडेरन के जको हिते जी लाटकी हार पी कंदा असा उनन के चयो ए वडेरे के वडेरन असा ने काल के छोकरी असा के पेरी जडे असा मोटाए दी हुई वडेरन के असा जी चयो ते छोकरी असा के वापस करे दियो पो असा उनन के जी हार पी कंदा बाकेर सेठ असा जो हितो जो पिता भी बगाणी या कामी वाला ता सुणदा हुंदा वे उन जी हार पो कंदा त असा उनन के चयो त छोकरी ता भले असा ता के दिंदा दे या उनन के ता पाण चो बाकेरी में असा के चयो अगर छोकरी उनन के दिंदा वे त पो असा जो को वास्तो भी ना छोकरी भी असा उनन के कोन दिंदा दे भले ता खणी वजो वरी जडे असा छोकरो वापसी करे दिन करे आया सी इनन जडे वापसी करे दिनी हुई असा पो वरी असा इनन का सेठ बाकेरन जो को है असा जो पिता भी है उन जी हार पी कंदन वरी भी असा उनन के पूछो है त असा हाने छोकरो 2 महीना तकरीबन 15,000 थी वया असा छोकरो हाने वापस कयूं या ना वरी उनन के असा उन्हीं असा के चयो है ता भले वापस करी अचो ता जो छा कारो त ना है भले खणी अचो वापसी वरी जडे उताक ते असा ते इंदे होयो वरी उनन गड सागी खुद बाकेर इन जो को हार पो कोन उनन चयो भले खणी वणो वरी जडे आई त असा ता सा गड हुंदासी अच्छा अमा के थोड़ो किथा को खबर पई आ त छोकरी हिन वक्त को अमा चब कैद में इल्जाम लगाया पिया केंजी कैद में न बिल्कुल असा के ही नजर थी त हैदर जे आलियार बगन जे कब्जे में है अच्छा हां भाई बी जात ना अच्छा सारी छोकरी अरे तो बाद कणका सा नक पानी तो ने कणका सा वेण कपे दोगराई उन बाद जदा असा यो मसला था कोर्ट थ्रू असा को मतलब के बयान वगैरह थन 104 दे असा दे हक बयान आया त असा दे कणका खड़ान फसल बीठो यो असा जो त फसल ते वडेरा अची असा जे मथा जोर रखे
चई असां कणक कोन कपण ॾींदासीं पर असां पंहिंजी ज़मीन हुई असां कंहिंजा राहक कोन हुयासीं बाक़ी राहक हुया हे बि राहक हुया आलिशान आहे पिताफ़ी असांजो उतां जा वॾेरो आहे ज़िम्मेदार उन्हनि जी पंहिंजी ज़मीन ते बि डोगर वांदे वांदे असांखे कढाए छॾी हुई इन्हनि वॾेरनि साॻी नहीं को तांजो विच में को निजी मामलो पहिरें खां हलंदड़ आहे छा जो एॾो असांखे तक़रीबन काफ़ी अरसे खां वठी टार्च करे रहिया आहिनि छो जो हू चवंदा आहिनि त असांजी ग़ुलामी कनि छो जो असां ग़रीब माण्हू आहियूं पर असां कंहिंजी ग़ुलामी कॾहिं कई आहे न कंदासीं मथां कंहिंखे भलो हुजे त अच्छा ही एॾो मामलो थियो आहे या सालनि खां मसलो हले पियो आहे जो चीफ सरदार अब्दुल कयूम खान पितावी साहब या अब्दुल बारी पितावी साहब या बिल्कुलु, अलार अब्दुल खान बारी- पितावी उन्हनि तरफ़ां को अव्हांखे माना वोट मिली आहे तव्हां उन वटि विया आहियो बिल्कुलु असां उन्हनि ॾे विया कोन उन्हनि जी न फोन आई आहे न कॉल आई आहे बाक़ी हलार खान जी असां वटि फोन बि आई हलार खान सां असीं मिलिया बि हुयासीं हलार खान असांखे चयो हुयो छोकिरी वापसि करे ॾियो असां चयोसीं अगरि छोकिरी वापसि थींदी आहे भले असांजो को एतिराज़ बि न भले हली वञे जॾहिं छोकिरी बि नथी वञणु चाहे पोइ असां कीअं वापसि करे पोइ असां फासी वेंदासीं न इन खां तक़रीबन असां वटि वीडियो तव्हां सोशल मीडिया ते बि ॾिठियूं आहिनि जेके छोकिरी असां उन्हनि सां मिलाई बि हुई शाहनवाज़ पितावी नंगराणी आहे यूसी चेयरमैन बि आहे यूसी लाल जो उहो बि गॾु हुयो ऐं मौला बख्श वॾेरो आहे लाटकी हू उन्हनि जो पुटु बि गॾु हुयो मुंहिंजे ख़्याल में SP लॻो पियो आहे हू बि गॾु हुयो असां उन्हनि खे मिलाई हुई छोकिरी खे चई अगरि तुंहिंजो वञणु चाहीं थी भले हली वञ असांजो को एतिराज़ बि न आहे छोकिरी उन्हनि सां वञण बि न चाहियो छोकिरी बयान में बि इहो चयो ऐं वीडियो में बि इहो चयो त छोकी मां हिननि जी आहियां कान थींजमि कान ज़ोर ज़बरदस्ती करे असां खां खसी विया आहिनि